हिकिड़ा ॿ अलॻि अलॻि शहर आहिनि जेको असां ॿुधायूं हूंदव ॻाढ़ी मोरी मोरीअ जा दोस्त ऐं ॻाढ़ीअ जा दोस्त हीउ अहिड़ो शख़्स हुयो जंहिं ॿिन्ही खे गॾु मिलायो सियासी समाजी जेके आहिनि दोस्त हूंदो अदीब तमामु बहितरीनु हूंदो हुयो ऐं हिन में हिकिड़ी ग़ालिब जे शेर वांगुरु त दोस्तों के दरमियान कंहिं शाइर जो शेर आहे त दोस्तों के दरमियान वजह दोस्ती है तू सतार महर जे करे ख़बर नाहे त अलाए किथां किथां जा दोस्त जेके आहिनि असांजा दोस्त थी विया हीअ तव्हां अॼु ॾिसो था हिते गॾु थिया आहिनि महर साहब जा वेझा वेझा दोस्त उनखे ख़राज तहसीन पेश करण लाइ। महर साहबु तमामु वॾी जेको आहे शख़्सियत हुयो ऐं हुन जा मतिलबु मुख़्तलिफ़ पहलू हुया। उहो वकालत में पंहिंजो माहिर हुयो, समाजी हिसाब सां उन में बि उन जी वॾियूं ख़िदमात हुयूं ऐं सियासी हिसाब सां बि उनजी वॾी ख़िदमत हुई। मतिलबु हर लिहाज़ सां उहो माना दोस्ती जेके कॾहिं कॾहिं पैदा थींदा आहिनि जीअं लतीफ़ साईं चई वियो त माण्हू सभु न सुहिणा पखी सभु न हंज पर कंहिं कंहिं माण्हू मंझि अचे बोई बहार जी हीअ बहार बि ऐं बुई बि में ही ऐं हिते जेसिताईं सतार महर साहिबु हो त उहो मज़बूत मर्कज़ हो ऐं हितां जो जेको राज भाग हितां जो जेको हिन जा माण्हू हुआ उहे हिन मज़बूत मर्कज़ हेठि हलंदा हुआ। हिन उन्हनि जी बाक़ाइदा खैरपुर में नुमाइंदगी कई ऐं संदसि किरदारु खुलियल किताब जीअं रहियो आहे ऐं हिन अॼोकी हिन जेका टीं वर्सी सतार मरी गाड़ी मोरी में मल्हाई पई वञे असां जस्ता ॾियूं संदसि वॾे पुट खे जंहिं ही मेला को कोठायो आहे। उहो अबरे सबरे हाल में हलण जो ॾांहुं ॼाणींदो हुयो। धागे साईं बेर जैसी रत रास्ते हिकिड़ा दोस्त अहिड़ा हूंदा आहिनि जेके वेही रहंदा आहिनि अमीर थियूं हे थियूं हो थियूं पर न हीउ जंहिं हाल में हुयो पंहिंजी कमिटमेंट सां पंहिंजी सचाईअ सां पंहिंजी सूरियाईअ सां असां सभिनी जी जेको आहे अॻुवाणी खे शायदि को अहिड़ो माण्हू असां वटि हिन टाइम न आहे उहा असां वधीक जेको आहे सो खोट महसूसु कयूं था। रब पाक असां में को अहिड़ो माण्हू पैदा करे जेको असांजी वरी रहनुमाई महिरबानी। दिसंबर 2024 मरहूम अब्दुल सत्तार साहब जी वरसी आहे उन सिलसिले में सभु दोस्त गॾु थिया आहिनि। मरहूम अब्दुल सत्तार मुंहिंजो क्लास फेलो 6 खां वठी मैट्रिक ताईं गॾु पढ़िया हुआसीं। ॾाढो प्यारो दोस्त हो, ॾाढो सोशल माण्हू हो। बसि असां जेसिताईं असां जीअं रहंदासीं तेसिताईं असांखे यादि रहंदो। अलाह पाक साईं खे जन्नत मिले। जी नाज़रीन प्रालो भरिसां यूसी गाड़ी मोरी जे गाड़ीअ में सोशल वर्कर समाजी ऐं एडवोकेट जी वरसी मरहूम सतार महर जी इहा टीं वरसी मल्हाई वई ॻोठ में वण ॻोठ में जिते क़ुर खाने खां पोइ पंहिंजे दोस्तनि पंहिंजा वीचार इहे चया त मरहूम जूं हर ॻाल्हियूं हर पल अहिड़ो हुयो जो हुनजी उथी वेठी जेका हुई ग़रीब आवाम नंढनि सां ओड़ो हूंदो वॾनि सां ओड़ो हूंदो ऐं हुनजी यादूं हर वक़्तु असांखे यादि रहंदियूं। कैमरा टीम सां गॾु नियाज़ अली सोलंकी सिंध टीवी न्यूज़ प्रालो।